ख़बरवाज़ शेयर कई पिया करमपुर मां बदमनी चोट चढ़ियल आहे। नव पोरियत अगवा थिया आहिनि। वाक़िए आगाह कई पिया। नापरकोट थाणे चद कचे मां काठियूं मेड़ींदड़ नव पोरियत अगवा थी पिया। अगवा थियलनि में दीदार मलिक, निज़ाम हज़ारो, हुज़ूर बख्श, इमाम बख्श ऐं ॿिया शामिल आहिनि। हथियार बंदन हथां अगवा थियलनि में हफ़ीज़ मलिक, सोहेल शेख, रमज़ान ऐं जुम्मो चाचर शामिल। धाड़ेलनि अगवा कयल समूरनि पोरियतनि जी वीडियो वारसनि ॾांहुं मोकिले छॾी। पोरियत कचे में काठियूं करण विया हुआ त धाड़ेल खेनि अगवा करे विया। वारसनि पारां इहो चयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर में बदमनी चोट चढ़ियल नव पोरियत अगवा बाज़ियाब कराइण जो मुतालबो। नापरकोट थाणे जी हद कचे मां काठियूं मेड़ींदड़ नव पोरियत अगवा थी विया। अगवा थियलनि में दीदार मलिक, निज़ाम हज़ारो, हुज़ूर बख्श, इमाम बख्श ऐं ॿिया शामिल। हथियार बंदन हथां अगवा थियलनि में हफ़ीज़ मलिक, सोहेल शेख, रमज़ान ऐं जुम्मो चाचर शामिल। धाड़ेलनि अगवा कयल समूरनि पोरियतनि जी वीडियो वारसनि ॾांहुं मोकिले छॾी। वारसनि जो चवणु आहे त पोरियत कचे में काठियूं करण विया त धाड़ेलनि खेनि अगवा करे विया। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर में बदमनी चोट चढ़ियल नव पोरियत अगवा बाज़ियाब कराइण जो मुतालबो। नापरकोट थाणे जी हद कचे मां काठियूं मेड़ींदड़ नव पोरियत अगवा थी विया। अगवा थियलनि में दीदार मलिक, निज़ाम हज़ारो, हुज़ूर बख्श, इमाम बख्श ऐं ॿिया शामिल। हथियार बंदन हथां अगवा थियलनि में हफ़ीज़ मलिक, सोहेल शेख, रमज़ान ऐं जुम्मो चाचर शामिल। धाड़ेलनि अगवा कयल समूरनि पोरियतनि जी वीडियो वारसनि ॾांहुं मोकिले छॾी। तफ़सील मां कंदासीं गुलाम यासीन जाफ़री खां। जी गुलाम यासीन जाफ़री, आगाह कजो। जी बिल्कुल। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जे हद मां हथियार बंदन 9 ॼणा अगवा करे विया। कचे में काठियूं मेड़ण लाइ वींदड़ 9 पोरियतनि खे हथियार बंदन अगवा करे विया। अगवा थियलनि में दीदार मलिक, निज़ाम हज़ारो, हज़ूर बख्श, इमाम बख्श, हफ़ीज़ मलिक, सोहेल शेख, रमज़ान ऐं जुम्मू चाचर शामिल आहिनि। अगवा थियल पोरियतनि करमपुर जा रहवासी हुआ जेके कचे मां काठियूं मेड़े विकिरे करे गुज़ारो कंदा हुआ। राब्तो करण ते SHO नापरकोट ॿुधायो त पुलिस तेरे पोयां रवानी थी वई आहे। नापरकोट थाणे जे हद मां अगवा कयल 9 पोरियतनि जो धाड़ेलनि वीडियो वायरल करे छॾियो आहे। कचे में पुलिस पारां ॾिवारनि ख़िलाफ़ ड्रोन ज़रिए ऑपरेशन हलंदड़ आहे। कचे में ड्रोन ऑपरेशन बंदि कयो वञे, पोइ मुग़विन खे आज़ादु कयो वेंदो, धाड़ेलनि पारां मुतालबो। जी महिरबानी वाजी गुलाम यासीन आगाह करण लाइ।